बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। सिंध हुकूमत जी जैकबाबाद जी आवाम सां ॿिए अखियाई। म्यूनसिपल कमेटी जैकबाबाद खे अमरीकी इदारे USAID पारां 18 करोड़ जूं 88 गाॾियूं मुख़्तलिफ़ ज़िलनि जे म्यूनसिपल ऐं टाउन कमेटीज़ हवाले करे छॾियूं। 2 साल अॻु शहर जी सफ़ाई सुथराई लाइ 18 करोड़ जी रक़म जूं मिलियल 88 गाॾियूं चीफ सेक्रेटरी सिंध वॾे वज़ीर जे हुकुम ते शहदाद कोट, सेवण, तंगवाणी, जोही, खैरपुर नाथन शाह, गढ़ी खैरो ऐं ठुल जे म्यूनसिपल ऐं टाउन कमेटीज़ जे हवाले करे छॾियूं आहिनि। एडमिनिस्ट्रेटर ऑफिस एडमिन निसार हुसैन मंगी म्यूनसिपल कमेटी जैकबाबाद पहुची बीठल 88 गाॾियूं मुख़्तलिफ़ टाउन ऐं म्यूनसिपल जे अमलदारनि जे हवाले करे छॾियूं आहिनि। म्यूनसिपल कमेटी जैकबाबाद खे 40, शहदाद कोट 9, सेवण 9, तंगवाणी 7, ठुल 12 ऐं गढ़ी खैरो खे 11 गाॾियूं ॾिनियूं वयूं आहिनि। ॿुधायो पियो वञे त ही समूरियूं गाॾियूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि लाइ अॻुवाट ई विरहायल हुयूं, पर USAID पारां सिंध सरकार खे हैंड ओवर वारी तक़रीब जैकबाबाद में रखी वई हुई। जैकबाबाद सिविल अस्पताल जे 90 खां वधीक डॉक्टर्स खे गैर क़ानूनी तौर जिम्स मोकिलण ख़िलाफ़ यंग डॉक्टर्स एसोसिएशन जे सॾ ते 5 ॾींहं बि OPD जो बाइकॉट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। YDA ऐं PMA पारां अस्पताल में 2 कलाक जी टोकन हड़ताल बाद एहतजाजी जुलूस डॉक्टर अब्दुल गफ़ार रिंद, डॉक्टर सिबगतुल्लाह सूमरो, यार मोहम्मद मुग़ैरी, असलम गिल ऐं ॿियनि जी अॻवानी में कढियो वियो। अॻवाननि चयो त सिविल अस्पताल में डॉक्टर्स जी अॻु बि खोट आहे। अस्पताल जा सभु शोबा हिकु हिकु करे बंदि कया विया आहिनि। सिविल अस्पताल खां कढियल समूरा डॉक्टर फौरी तौर वापसि कया वञनि। मुबारकपुर भरिसां ॻोठ सुलेमान बंबल में पोरियत मोहम्मद बचल बंबल जो 6 वरियनि जो मासूम पुटु ग़ुलाम हैदर कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला। मासूम नींगर रांदि रूंद करण खां महरूम। डॉक्टर पारां मासूम ग़ुलाम हैदर जी जंग में कैंसर हुजण जी तस्दीक़। मासूम नींगर जी खाबी जंग जो गोश्त ॾींहों ॾींहुं ॻरण लॻो। नींगर खे सख़्त तकलीफ़ में ॾिसी वालिदैन बि ॾींहुं राति रोइण लॻा। कैंसर में मुब्तला नींगर जे वालिद पारां सिंध सरकार खे इलाज कराइण जी अपील। नवाबशाह जे ख़ानगी मेडिकल सेंटर में वहम लाइ आयल औरत इंतज़ामिया पारां मुबैना तौर ग़लति ऑपरेशन करण सबब बेहोश। सेंटर अमले वारिसनि खे इत्तला करण बग़ैर औरत खे PMU अस्पताल जे ICU वार्ड में छॾे हलिया विया। औरत जे मुड़ुस शाहिद मलिक ऐं भाउ असगर मलिक जो एहतजाज। संदन चवण हो त गुज़िरियल ॾींहुं महविश खे नॉर्मल डिलीवरी लाइ ख़ानगी सेंटर आंदो, जिते डॉक्टराणी मक़सूदा मेमण बजाए समरीन ऑपरेशन कयो। संदसि लापरवाही सबबु हू गुज़िरियल 24 कलाकनि खां बेहोश आहे ऐं ख़ानगी मेडिकल सेंटर इंतज़ामिया असांखे ॿुधाइण बग़ैर PMU अस्पताल जे ICU वार्ड में छॾे हलिया विया। जन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॻोठ अजीब दस्ती में 13 महीना अॻु शादी राति क़तल थी वियल नौजवान अकबर दस्ती जे वारिसनि जो ठरी पुलिस जी नाजाइज़नि ख़िलाफ़ मर्दनि ऐं औरतुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन लाल मोहम्मद, मुस्मात खैराम, मुस्मात बाई, वाजिद अली, अमीर अली ऐं क़ाइमुद्दीन जो चवण हो त 13 महीना अॻु असांजे नौजवान खे शादी जी राति क़तल कंदड़ जवाबदार अली मोहम्मद, ग़ुलाम मोहम्मद ऐं नूर मोहम्मद दस्ती असां मथां कूड़ा केस मढ़े रहिया आहिनि ऐं केस जे फ़तवा जा ॾिहाड़ा वेझो ईंदे ई जवाबदार धुर ड्रामा करे रही आहे, जन सां पुलिस बिट बणियल आहे। पीपल्स पार्टी जे MPA चीफ सरदार मीर ग़ुलाम आबिद ख़ान सुंदरानी जे भाउ मीर माजिद अली ख़ान सुंदरानी जी जनाज़ा नमाज़ दड़ी सुंदरानी में अदा कई वई, जंहिंमें सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि साईं मोहम्मद शाह जीलानी, पीपल्स पार्टी ज़िला कश्मोर सदर मीर गुल मोहम्मद ख़ान जखरानी, ज़िला जनरल सेक्रेटरी मीर अल्ताफ़ ख़ान खोसो, सरदार तेगो ख़ान तेगानी, रईस अली मुराद ओगाही, डेप्यूटी कमिश्नर मुनवर अली मिठियानी, पीपल्स हारी कमेटी ज़िला सदर ज़ाहिद हुसैन मीरानी, सैयद याकूब अली शाह, बशीर अहमद शाह समेत हज़ारें माण्हुनि शिरकत कई। ठरीमीर वाह वेझो गंबट क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर वैन जो मोटरसाइकिल खे टक्कर। नतीजे में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे गंबट अस्पताल पहुचायो वियो। ज़ख़्मियुनि में 3 ॼणनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। मटियारी में कुझु ॾींहं अॻु ज़ुबैर सूमरो सां मुबैना बदफ़ैली जी कोशिश दौरान गल्लो कपे खे ज़ख़्मी कंदड़ 3 जवाबदारनि वसीम ख़ास खैली, शाज़ेब ख़ास खैली ऐं बाबलो ख़ास खैली जी अदालत ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे, जॾहिं त मामले बाबति राजोणे तौर धुरियुनि में सरचाव पिणु थी चुको आहे। सालेपट में कॉटन फैक्ट्री मालिकनि जी मुबैना नाजाइज़नि ख़िलाफ़ ताजिर ब्रदर्स एसोसिएशन जे सॾ ते वापारियुनि पारां शटरबंद हड़ताल करे धरणो हंयो वियो। एसोसिएशन जे सदर गुरमुख दास, मुर्तज़ा महर, सैयद रज़ा शाह, कृष्ण कुमार ऐं ॿियनि चयो त कॉटन फैक्ट्री मालिक मनपसंद रेट ॾियनि था, फुटी जी फ़ी मण ते 300 रुपया ख़र्च कटनि था ऐं मण ते 2 खां 3 किलो गैर क़ानूनी कटौती कनि था ऐं 1 किलो सरकारी कटौती कनि था। मुतालबा तस्लीम न थिया त एहतजाज जारी रहंदो। काज़ी अहमद जे उन्नड़ मोहल्ला ऐं साहिब ख़ान कॉलोनी वासिन नादिर ख़ान पठान, सिराज अहमद उन्नड़, हाजी मोहम्मद सिद्दीक़ जतोई ऐं ॿियनि जो ख़ानगी स्कूल मालिक ख़िलाफ़ एहतजाज। ख़ान साहब कॉलोनी में हलंदड़ गुडलक ग्रामर स्कूल खे कॉलोनी मां हटाइण जी घुर। इलाइक़े वासियुनि जो चवण हो त स्कूल जी रश सबबु अचवञ में सख़्त तकलीफ़ थिए थी ऐं सॼो ॾींहुं वॾो शोर शराबो मतल हूंदो आहे। स्कूल बहाने मोटरसाइकिल ऐं रिक्शा फज़ूल में दरनि अॻियां बीठल हूंदा आहिनि। औरतूं, ॿारड़ा ऐं पीरसन सख़्त तकलीफ़ में आहिनि।
शहर की वेझो ॻोठ गौसबख्श शहर मां 12 वरनि जो नींगर इमरान शहर पुरस्रार तौर गुम। वारिसनि जो एहतजाज। नौजवान जे वालिद पीरबख्श शहर मौजिब इमरान दवा वठण लाइ रेती शहर वियो हो, जेको 12 ॾींहनि खां गुम आहे ऐं रेती थाणे ते फरियाद करण बावजूद पुलिस मदद न करे रही आहे। SSP घोटकी खे अपील था करियूं त नींगर ॻोल्हे ॾिनो वञे। शिकारपुर में चीफ सरदार जागण खान भयो डेप्यूटी कमिश्नर नवीदुर रहमान लाडिक सां संदसि ऑफिस में मुलाकात करे अवाम जे बुनियादी मसइलनि सेहत तालीम ऐं शहर में अवामी पार्क्स खे बहितर करण बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई। चीफ सरदार जागण खान भयो चयो त सेहत ऐं तालीम इंसान जी बुनियादी ज़रूरत आहे ऐं तालीम अहिड़ो ज़ेवर आहे जंहिंखां सवाइ को बि मुआशरो तरक्की नथो करे सघे। मीरपुर माथेलो में पेस्टिसाइड कंपनियुनि पारां गैर मयारी ज़रई जीतमार दवाऊं इस्तेमाल थियण लॻियूं। मीरपुर माथेलो ऐं भरपासे में वाइट फ्लाई वणनि जो फसल मुकम्मल तबाह करे छॾियो। ज़राअत खातो बि जाली ज़रई दवाऊं विकिरो कंदड़ कंपनियुनि सां बिट बणियल आबादगार तबिको सख़्त परेशान। घोटकी में ॻोठ नथू गबोल वासिन सोनारो मलिक, मोहम्मद खान मलिक ऐं ॿियनि पारां SSP ऑफिस अॻियां एहतजाज कयो वियो। ॻोठाणनि जो चवणु हो त बाअसर जवाबदारनि खलील पिताफ़ी, अमीन पिताफ़ी, सिद्दीक पिताफ़ी, याकूब पिताफ़ी ऐं ॿियनि कुझु महीना अॻु असांजे घर में घिड़ी असांजो चौपायो माल काहे विया हुआ ऐं अॼु हाज़िरी ते अची रहिया हुआसीं त जवाबदारनि हमिलो कयो आहे। SSP खां इंसाफ़ जी अपील था करियूं। गाज़ी अहमद में क़ौमी शाहराह ते फ्रूट जा रेढ़ा लॻाईंदड़ पोरियतनि असिस्टेंट कमिश्नर जी वार्निंग बाद रोड तां रेढ़ा हटाए छॾिया। पोरियतनि जो चवणु हो त असीं पंहिंजी ग़लती तस्लीम करियूं था ऐं रोड मथां रेढ़ा न लॻाईंदासीं ऐं उते थींदड़ गंद कचिरो बि पाण साफ़ कंदासीं। असांखे रुॻो रोड किनारे रोज़गार करणु ॾिनो वञे त असिस्टेंट कमिश्नर जा थोराइता रहंदासीं। मटियारी में मुस्लिम लीग फंक्शनल जो वर्कर्स कन्वेंशन ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जे मरकज़ी अफ़गान अॻूणे सूबाई वज़ीर सईद हाजी जलाल शाह जामोट ऐं मुस्लिम लीग फंक्शनल जे सदर नसीर मेमण जी सदारत हेठि थी गुज़रियो। वर्कर्स कन्वेंशन में मुस्लिम लीग फंक्शनल ज़िलई जनरल सेक्रेटरी शोएब बलोच, सैयद हसन मुर्तज़ा शाह जामोट, सैयद अलादीनो शाह, पीर अब्दुल वहाब जान सरंदी, हामिद कुरैशी, सैयद मौज़म शाह राशिदी, सैयद नवीद शाह ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। वर्कर्स कन्वेंशन में इत्तफ़ाक़ राय सां सैयद इरफान अली शाह खे फंक्शनल लीग जो सदर ऐं फ़कीर अकबर हिंगोरो खे जनरल सेक्रेटरी चूंडण समेत समूरी बॉडी चूंडी वई। ऐं बडाणी में जमियत तलबा इस्लाम जो इजलास थी गुज़रियो, जंहिंमें ज़िले कश्मीर JTI ऐं JUI जे अॻवाननि भरपूर शिरकत कई ऐं इन दौरान JTI सिटी बडाणी जी बॉडी चूंडी वई। अक्सरीत राय जे फ़ैसिले मूजिब हाफ़िज़ मुनीर अहमद भुट्टो खे JTI सिटी बडाणी जो सदर ऐं मौलाना मज़हर अली भुट्टो खे जनरल सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो। ही हुयूं हिन तां जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।